चांहि काफ़ी हिकु अहिड़ी शइ आहे जंहिंखे बि दुनिया जा लखे माण्हू ॾींहं जी शुरूआत कंदा आहिनि। कुझु माण्हुनि लाइ हिकु कप काफ़ी खां सवाइ ॾींहुं गुज़ारणु मुमकिन नाहे हूंदो। काफ़ी रुॻो हिकु शरबत नाहे पर ही ज़िंदगीअ जो अहम हिसो आहे जेको सुकून, तवानाई ऐं ध्यानु ॾियारींदो आहे। इन में का हैरत जी ॻाल्हि नाहे त माण्हू काफ़ी ते एतिरो भाड़ींदा आहिनि जो उनखे अहम हिसो बणाए चुका आहिनि। खणी उहा ख़ुशबू हुजे, ज़ाइको हुजे या कैफ़ीन, हर माण्हूअ जी दिलि में चांहि काफ़ी लाइ जाइ आहे। पर हाणे काफ़ी सां मुहबत कंदड़नि में हिकु नओं रुझान तेज़ीअ सां वधी रहियो आहे जेको चङो बि नाहे। अक्सर माण्हू सुबुह सां पंहिंजी काफ़ीअ में लूणु विझी रहिया आहिनि। जेतोणीकि इहो अजीब लॻे थो पर कुझु शौक़ीन इन ज़रिए वाधू लूणियाट खाई रहिया आहिनि। संदन दावा आहे त इन सां ज़ाइको बहितर थिए थो ऐं काफ़ी जी कोड़ाण बि घटिजी वञे थी। जेके माण्हू पंहिंजी काफ़ीअ में लूणु मिलाए उनखे आज़माए रहिया आहिनि उहे पंहिंजे इन अमल खे सोशल मीडिया ते पोस्ट बि कनि था। अहिड़नि माण्हुनि जो रोज़ानो काफ़ी खां सवाइ गुज़ारो नाहे हूंदो। काफ़ी में लूणु शामिल करणु हिननि लाइ वॾी शइ थी सघे थो, छो त अहिड़ी रीति काफ़ीअ जो रिवायती ज़ाइको तब्दील थी रहियो आहे जेको हिननि लाइ वॾो फ़ाइदो आहे। सॼी दुनिया में माण्हू ड्रिगे वक़्त खां काफ़ीअ में लूणु मिलाईंदा रहिया आहिनि। वियतनाम में माण्हू मिठाण ऐं लज़ीज़ ज़ाइके लाइ नमकीन काफ़ी खे घाटे लूण सां मिलाए पीअंदा आहिनि। स्वीडिश ऐं आर्कटिक में मुक़ामी माण्हू उन में नमकीन गोश्त या पनीर विझनि था। अमरीकी नेवी बि ॿी अज़ीम जंग दौरान परेशानी घटाइण ऐं कावड़ ते ज़ाब्ते लाइ काफ़ीअ में लूणु विझी पीअंदा हुआ। जेकॾहिं अव्हां बि काफ़ीअ जे पुराणे मामूल खां तंग आहियो ऐं लूणु आज़माइण चाहियो था त आज़माए ॾिसो। सुबुह जी काफ़ी जो ज़ाइको हासिल करण लाइ थोरे लूण जी ज़रूरत पवंदी। यादि रखो त असुल मक़सदु ज़ाइको तब्दील करणु आहे। इन लाइ तजुर्बो करण खां न घबरायो, पर ग़िज़ाउनि में लूण जे मिक़दार खे तवाज़ुन में रखणु ज़रूरी आहे, न त सिहत जा मसइला पैदा थी सघनि था।